अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मेहन की रेसिपी जिनमें कीमो भरे पचाइणो है, कीमे भरल मेहा। आज हम कीमा भरे टिंडे बना रहे हैं, उसकी रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। सबसे पहले ये टिंडे लिए, इनको छील कर ऊपर से एक इनका ढक्कन की तरह पीस उतारा है और इनको खुरच के खाली करके प्यालियाँ सी बना दी। ये सबको ऐसे ही करके रख दिया है। ठीक है। ही मेहन के सभिनी खां पहिरों त ही छिलियो ॿाहिरां जीअं छिलींदा आहियूं, धोईंदा आहियूं। उनखां पोइ हिकिड़ो पीस मथां लाथोसीं हिन जे जीअं ढक, ऐं पोइ हिननि खे अंदरां खरड़े हिननि जा विझ कढी सभई मेहा मूं ईअं तयारु करे रखिया आहिनि। हाणे कीमे जे लाइ ये ॾिसो, कीमे को आप देख लें। प्याज मैंने एक ब्राउन की है, उसमें 2 टमाटर डालें, कीमा डाला है, लहसुन अदरक मैंने इसमें पिसा हुआ डाला है, ये आपको नज़र आ रहा होगा। ठीक है। उनखां सवाइ जीरो अच्छो, लूण मिर्च ऐं गरम मसालो। गरम मसालो असां में पीठल विझंदासीं, हैड, सुका धाणा, जीरो अच्छो, लूण ऐं मिर्च। ठीक है। इसमें मैंने क्या डाला है, अदरक लहसुन पिसा हुआ 1 टेबल स्पून, और नमक मिर्च हस्बे जायका, धनिया पिसा हुआ आधा टीस्पून, ज़ीरा साबित सफ़ेद ज़ीरा वो आधा टीस्पून, और थोड़ी सी हल्दी। अब इसको रखते हैं हम दम पे, ताकि थोड़ा सा अभी ये कीमा जो है फ्रीज़र से मैंने निकाला तो अभी थोड़ा सा इसमें जमा हुआ है। कीमो ही फ्रीज़ थियल हो, मूं कढी रखियो डीफ्रॉस्ट करण लाइ, पर अञा हिन में थोड़ो ॻंढो आहे। हिन खे असां रखूं था पचण लाइ, त जीअं ही हल्की बाहि ते ॻरी बि वञे, ऐं ही कीमो जेको आहे इहो तयारु पियो थिए, जेको असां मेहन में भरींदासीं। ये टिंडों में भरने के लिए मैं बना रही हूँ। उसके साथ दूसरे चूल्हे पे देखते हैं क्या हो रहा है। यहाँ पर भी एक प्याज मैंने ब्राउन की, उसमें 1 टमाटर डाला है और थोड़ा सा पानी डाल के रख दिया था पकाने के लिए। ये बनेगा मसाला। अब इसमें हम डालेंगे आधा टीस्पून लहसुन अदरक पिसा हुआ। ठीक है। ही भी जेको आहे हिकिड़ो बसर मूं ब्राउन कयो, उन में 2 टमाटर नंढी साइज़ जा हुआ विझी ऐं थोड़ो पाणी विझी छॾे ॾिनो। हाणे हिन में अधु टीस्पून विधो आहे असां अदरक थूम पीठल, ऐं ख़ुश्क मसालनि में विझंदासीं। ये ॾिसो, लूण मिर्च पंहिंजे ज़ाइके के हिसाब से, थोड़ी हैड, नमक मिर्च हस्बे ज़ायका, थोड़ी सी हल्दी। ये हम बना रहे हैं इसका मसाला, सालन का मसाला। 2 मिनट इसको हम भूनते हैं अच्छी तरह से, ताकि मसाला और लहसुन अदरक जो है उसकी खुशबू जो है वो, कच्चापन जो है वो ख़त्म हो जाए। 2 मिनट मां इनके भुगो, 2 मिनट भून लिया है, और अभी इसमें थोड़ा सा पानी डाल लेते हैं, हाफ कप से भी कम, अधु कोप खां बि घटि मूं हिन में पाणी विधो आहे, त जीअं ही अदरक थूम ऐं ही मसालो जेको आहे पचंदो रहे। हाणे असां हिन खे ढक ॾेई छॾे ॾींदासीं। इसको ढककर छोड़ देते हैं। और इस तरफ हमारा ये कीमा पक रहा है। कीमे जो मैं तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां, लूण मिर्च सुका धाणा, हैड चपटी, अच्छो जीरो ऐं अदरक थूम, इहो हिन में असां विधो आहे। हाणे असां हिनखे बाहि तेज़ करे थोड़ो भुञंदासीं। हल्की सी इसकी मैं आग बढ़ा रही हूँ। मसाले फिर से रिपीट कर रही हूँ। नमक मिर्च हस्बे जायका, थोड़ी सी हल्दी, आधा टीस्पून सफ़ेद ज़ीरा साबित और पिसा हुआ धनिया, और 1 खाने का चम्मच अदरक लहसुन पिसा हुआ। ठीक है। इससे पहले एक प्याज ब्राउन की थी और उसमें 1 बड़ा टमाटर डाल दिया था। छोटे हों तो 2 डाल दें, वो आप अपने हिसाब से। हाँ असां हिनखे 2 मिनट भुञंदासीं। कीमो सन्हो आहे मशीन जो, इन करे ही आराम सां ॻरी वेंदो, छो त हिनखे वरी अञा ॿीहर बि पचाइणो आहे। ये अभी पक जाएगा इसी भूनने के दौरान। आगे इसमें क्या क्या डालेंगे वो जैसे जैसे टाइम गुजरेगा और डालने का वक्त आएगा तो मैं आपको बताऊंगी। अञा अॻियां भी हिन में असांखे कुछ शयूं शामिल करणियूं आहिनि, उहो जंहिं महिल विझण जो वक़्तु ईंदो त मां तव्हांखे ॿुधाईंदी वेंदसि। इनके 10 मिनट मुँह दम ते हैं, 10 मिनट दम पे लगाया था, और ये बहुत अच्छी तरह से पक चुका है। अभी थोड़ी सी आग में और तेज़ कर लेती हूँ। पहले मैं थोड़ी तेज़ आंच पे इसको भून चुकी हूँ, फिर दम पे लगाया। अब दोबारा आंच थोड़ी तेज़ करके ये 2 हरी मिर्चें बारीक कटी हुई, बस सावा मिर्च बिल्कुल सना कटियल, ऐं ये आधा टीस्पून गरम मसालो पीठल, क्योंकि हमने इसमें साबित गरम मसाला नहीं डाला, तो ये हम जो है पिसा हुआ गरम मसाला डाल के इसको 2 मिनट
पकाते 2 मिनट सिर्फ़ु हिनखे असां तेज़ बाहि ते भुञंदासीं। उन खां पोइ असांजो कीमो तयारु हूंदो। दो 3 मिनट तेज़ आंच पे भूनने के बाद मैंने इसमें हरा धनिया डाल दिया। ठीक है, 2-3 मिनट असां हिनखे तेज़ बाहि ते भुॻो आहे ऐं पोइ हिन में असां सावा धाणा विधा आहिनि। हाणे हीअ असांजो कीमो जेको आहे तयारु आहे। हाणे हिनखे असां रखंदासीं साइड ते। हाणे ही कीमो जेको आहे असां इहो चमचनि सां भरे भरे हिननि में विझंदासीं। अब ये हम भर भर के चम्मच इसमें डालेंगे टिंडों में। पहले मैं थोड़ा थोड़ा डाल देती हूँ, फिर इनको दबा के फिर डालेंगे। ठीक है, थोड़ो विझां थी मां हिननि में, वरी थोड़ो हिननि खे चमचे सां ई ज़ोर ॾेई थोड़ो ॿीहर बि असां हिननि में भरींदासीं, जीअं चङी तरह सां ही जेके मेहा भरिजी वञनि। हाणे ही ॾिसो हिनखे, इसको मैंने दबा लिया अच्छी तरह से, नीचे चला गया। थोड़ा और डाल देती हूँ, फिर इसको दबाती हूँ, फिर थोड़ा और डाल देती हूँ, जितना इसमें आ जाए पूरा। इसी तरह से सारे टिंडों को भर लेना है। ये सभिनी खे असां थोड़ो थोड़ो दबाईंदा ऐं विझंदा वेंदासीं ऐं सभिनी खे चङी तरह सां पूरो लेवल ते भरींदासीं। ही ॾिसो, ही सभु मेहा मूं दबाए दबाए चङी तरह सां भरिया आहिनि ऐं हाणे असां हिननि जे मथां हिननि जो जेको लाथोसीं पीस उहो रखंदासीं। सारे टिंडे मैंने अच्छी तरह दबा के भर लिए हैं। अब जिस जिसका जो जो पीस हमने उतारा था वो हम इसके ऊपर ऐसे ढक्कन की तरह लगा देंगे। ठीक है, ऐं थोड़ो कीमो पोइ भी बची पियो आहे। अब क्या करना है, ये मसाला जो हमने भुनने के लिए रखा था, थोड़ा सा पानी डाल के इसकी बहुत अच्छी तरह से ये ग्रेवी भी बन गई है, भुन गया है, भुजी वियो आहे मसालो चङी तरह, ग्रेवी भी हिनजी ठही वई आहे। ऐं हाणे जेको ही कीमो बचियल आहे इहो इन मसाले में मिलाईंदासीं। ये कीमो हिन में मूं विझी छॾियो आहे, जो बचा हुआ कीमा था वो मैंने डाल दिया इसमें। और अब हम इसमें थोड़ा सा डालेंगे पानी। ये आप देख सकते हैं, ये आधा कप पानी का है, ये मैंने डाल दिया इसमें। और इसके साथ हम ये टिंडे इसमें डालेंगे। ठीक है, ये अधु कप तकरीबन पानी विधो आहे। हाणे ही मेहा हिकु हिकु करे असां हिन में हीअं रखंदासीं, एक एक करके ऐसे इसमें हम सेट कर देंगे और इसको पकाएंगे। तो ये जो है हल्की आंच पे इसमें ये आराम से गल जाएंगे। ठीक है, ये मेहा असांजा हाणे हल्की बाहि ते पचंदा। अब हम इसको ढक्कन लगा देते हैं। 2 मिनट में इसकी आंच तेज़ रखूँगी ताकि अच्छी तरह भाप जमा हो इसमें, फिर मैं इसको दम पे लगा लूँगी। ठीक है, 2 मिनट मां हिनखे तेज़ बाहि ते रखंदमि त जीअं हिन में बाफ़ थोड़ी जमा थिए ऐं उन खां पोइ मां हिनखे दम ते रखंदसि। मोड़ खे चेक था कयूं, ॾिसो हिन में इलाही सुठी बाफ़ ठही वई आहे, अच्छी सी इसमें जो है भाप बन गई है। और अगर ज़रूरत पड़े तो इसमें थोड़ा सा पानी और डाल सकते हैं। अगर फ़र्ज़ करें कि टिंडे अभी गले नहीं लेकिन पानी खुश्क हो रहा है तो थोड़ा सा और डाल सकते हैं। ठीक है, जेकॾहिं तव्हां ॾिसो त मेहा न ॻरिया आहिनि ऐं पानी खुश्क पियो थिए त तव्हां थोड़ो ॿियो विझी सघो था, पर एहतियातन शुरू में घट पानी विझो, पहले आप थोड़ा सा डालें। ऐसा ना हो कि टिंडे भी गल जाएं और बाद में इसमें बहुत सारा शोरबा रह जाए, शोरबा नहीं छोड़ना। अच्छा, ही हिकिड़ो साओ मिर्च भी हिन में असां विझूं था, 1 मिर्च डाल रहे हैं मसाले में खुशबू के लिए। हाणे हिनखे वरी दम ते छॾियां थी, चेक कयूं था हिनखे। अच्छा, ही जेके मेहा हुया ॾाढा पक्का हुया। ये टिंडे जब मैंने काटे थे, छीले थे, उस वक्त मुझे अंदाज़ा हो गया कि ये बहुत पक्के थे छीलने में और बीज भी इनके पक्के थे जो अंदर से निकले। तो अब अगर कच्चे होंगे टिंडे छीलने में आसान और कच्चे बीज वाले तो जल्दी गल जाएंगे, लेकिन अगर पक्के हैं, छीलने में काटने में मुश्किल है, बीज पक्के निकल रहे हैं तो फिर वो देर से गलेंगे। तो इस हिसाब से फिर इसमें पानी डालेंगे। अभी मैंने इसमें थोड़ा सा पानी और डाल दिया है, दोबारा दम पे लगा रही हूँ। और ये ख्याल रखें कि पानी टिंडों के अंदर नहीं जाना चाहिए, वरना जो भुना हुआ कीमा हमने डाला है वो सारा पानी पानी हो जाएगा। ठीक है, तो जेकॾहिं पक्का हुजनि मेहा, तव्हांखे छिलण कटण में ख़बर पइजी वेंदी त पक्का आहिनि या नरम आहिनि। पक्का हूंदा त घणी देरि वठंदा ॻरण में, नरम हूंदा त जल्दी ॻरंदा। त जे ही पक्का हुया त मूं हिन में थोड़ो पाणी ॿियो विधो आहे ऐं एतिरो पाणी न आहे विझणो जो मेहनि जे अंदरि हली वञे, न त कीमो सॼो पाणी थी वेंदो। ठीकु आहे, सो हिनखे मां ॿीहर दम ते रखां थी।
ये रेसिपी तव्हांखे ज़रूरु वणंदी, ट्राई कजो ऐं ॿार बि शौक़ सां खाईंदा हिकिड़ी अनोखी शइ ॾिसी। सो हिन खे तेसि ताईं पचाइणो आहे जेसि ताईं ही मेहा ॻरी वञनि ऐं पानी सूखी वञे। जब तक टिंडे गल जाएं और पानी खुश्क हो जाए तब तक हम इसको पकाते रहेंगे। अच्छा, हाणे चेक था कयूं त ये ॻरिया आहिनि या न ॻरिया आहिनि। एक छुरी के साथ, हाँ ये गल चुके हैं। ठीक है, विच विच में हिनन के डोई घुमाएण ज़रूरी है, इसको पलटना हिलाना ज़रूरी है। इस तरह से आप यूँ इसको घुमा के इधर उधर कर सकते हैं ताकि नीचे से लग न जाए, जल न जाए। अब ये तकरीबन तैयार है और थोड़ी सी इसकी मैं आग बढ़ा लेती हूँ ताकि जो इसमें ये शोरबा है वो खुश्क हो जाए, ये रस है सुकी वञे, पानी सुकी वञे ऐं बिल्कुल भुगल मसालो जीअं बचे। त मां थोड़ी देर जे लाइ हिन खे वरी रखां थी बाहि ते ऐं थोड़ी बाहि हिन जी मां तेज़ थी कयां जीअं पानी हिन जो सुकी वञे। बाक़ी मेहा तकरीबन ॻरी विया आहिनि। हाँ ॾिसो, हिन आवाज़ मां तव्हांखे अंदाज़ो थींदो त ही पानी हिन जो ड्राई थी चुको आहे। बाहि मां बंदि थी कयां, हिन खे मां प्याले में कढां थी, पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। हाँ हिन सां मूं मेहा कढ़िया हैं, टिंडे मैंने निकाल लिए, इसमें 5 मेरे पूरे आए हैं और एक रह गया, इसके ऊपर मैं ग्रेवी डाल देती हूँ। हाँ बोड़ मूँ प्याले में कढ़ी वतो आहे। ये मुंहिंजी डिश रेडी आहे। ये कीमा भरे टिंडे तैयार हैं। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु वणंदी, ज़रूरु पचायो ऐं थोड़ी डिफरेंट शइ ॾिसी ॿार शौक़ सां खाईंदा। आहे त शयूं उहे ई आहिनि, सब्जियूं, चांवर, चिकन, कीमो, मसाला सभु साॻिया आहिनि, पर असां उन्हनि खे जॾहिं थोरो अलॻि अलॻि शिकिलुनि में पचायूं था त उन्हनि जी जेका खाइण ते दिलि थी करे। सो उम्मीद आहे तव्हांखे ये रेसिपी ज़रूरु वणी हूंदी। ट्राई कयो ऐं मूंखे ज़रूरु तव्हां कमेंट करे ॿुधाइजो त तव्हां ठाहियो त कीअं ठाहियो या रिस्पॉन्स छा मिलियो तव्हांखे। इंशाल्लाह असां वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, प्यार सां पकल खाधे जो ही रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे ऐं जेकॾहिं बेज़ारी सां कमु कंदव त नतीजो अहिड़ो न निकिरंदो सुठो। तंहिंजे करे खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु करो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां असां जल्दी मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह भाई।